बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहा मुझे यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 25 पढ़ंदासीं दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे धंधनि जी अहमियत। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे तरफ़। सबक़ 25 धंधनि जी अहमियत। धंधो या पेशो माण्हूअ जी ज़िंदगीअ जे गुज़रान हासिल करण जो वसीलो हूंदो आहे। हर धंधो मुअज़्ज़ज़ ऐं एहतराम जोॻो आहे। अॼुकल्ह हर क़िस्म जी नौकिरी बि पेशे में शुमार थिए थी। के धंधा अहिड़ा बि आहिनि जेकी क़दीम ज़माने खां अॼु ताईं सिंध में राइज आहिनि। उहे धंधा हिकु नस्ल खां ॿिए नस्ल ताईं जारी रहण करे मवरसे बि बणिया त ज़ात तौरु सुञाणप बि बणिजी विया। जीअं लोहार को धंधो कंदड़ लोहार, वाढको कमु कंदड़ वाढो, सोनार के धंधे वारो सोनारो, कोरको या कपिड़े जी कोर उणण जे कमु कंदड़ खे कोरी ऐं मोचके धंधे वारो मोची सॾिजणु लॻो। इहे धंधा को बि ज़ात वारो करे सघे थो। हर हिकु धंधो महिनत ऐं मुशक़त सां ई कामयाबु रहंदो आहे। महिनत हर धंधे में बरकत विझे थी। हूअं त केतिरा ई धंधा आहिनि, पर हिते अहिड़नि कुझु धंधनि जे बारे में पढ़ंदासीं। लोहार को धंधो। लोहार के धंधे जो तालुक़ लोह सां आहे। लोहार पहिरियां ई लोह खे बाहि जी नंढड़ी भठीअ में धवण जे वसीले हवा ॾींदो आहे ऐं बाहि में कोयला बि विझंदो वेंदो आहे। जॾहिं लोह बाहि ते ॻाढ़ो थी वेंदो आहे तॾहिं उन में कुझु नरमी ईंदी आहे ऐं लोहार उन खे चमटे सां कढी संदाण ते रखी हथोड़ी सां कुटींदो आहे। अहिड़ीअ मार सां लोह मां घुरिबल शइ ठही पवंदी आहे। लोह मां ॾाटा, कुहाड़ियूं, टिपणियूं, तराड़ूं, कोडरूं, रंबा, रंबियूं, वाहुला, छिणियूं ऐं ॿियूं बेशुमार शयूं ठहंदियूं आहिनि। वाढको धंधो। वाढको धंधो बि असांजे समाज जो अहम ऐं पुराणो धंधो आहे। वाढो काठ मां खटूं, कॿट, दर, दरियूं, घणा मंजियूं, हर, पाञारियूं, ॾांदारियूं, टोया, पाटियूं, चौथायूं ऐं काठ जा हुरला, सींगार जूं मेज़ूं, कुर्सियूं, टपायूं बि ठाहींदो आहे। वाढे जा अहम औज़ार वाहुलो, काराई, रंधो, रंबी, गिरमिट ऐं सेराई वग़ैरह आहिनि, जिन जी मदद सां काठ मां मुख़्तलिफ़ शयूं तयारु कंदो आहे। कुंभार को धंधो। कुंभार के धंधे कंदड़ खे कुंभर या कुंभार सॾिबो आहे। कुंभर चीकी मिटी ॻोहे उन मां मुख़्तलिफ़ थांव ठाहींदो आहे। हू ॻोहियल मिटीअ जो पिनोड़ो काठ जे चक ते चाढ़े उन खे हथ या पेर सां फेराईंदो आहे। जॾहिं चक फिरण लॻंदो आहे तॾहिं कुंभार ॿिन्ही हथनि सां ॾाढी महारत सां उन मिटीअ खे घुरिबल थांव जी शिकिल ॾींदो आहे। कुंभर केतिरनि ई नमूननि जा रांदीका मट, दिला, गुघियूं, ढकिणियूं, पाटियूं, पाटोड़ा, कंवर, चाॾियूं, पारा, कुना, कुनियूं ऐं कुपा वग़ैरह ठाहींदो आहे। पंहिंजनि ठाहियल कचियनि शयुनि खे आवीअ में पचाए तयारु कंदो आहे। सोनार को धंधो।
सोन मां ज़ेवर ऐं हार सिंगार जूं शयूं तयारु कयूं वेंदियूं आहिनि। अहिड़े कारीगर खे सोनारो सॾिबो आहे। हीउ धंधो बि आॻाटे वक़्त खां अॼु ताईं हलंदो थो अचे। सोनारे जो कमु नाज़ुक, नफ़ीस ऐं एहतियात वारो हूंदो आहे। हारपो सिंध पाकिस्तान जे ज़रई सूबनि मां हिकु आहे। पुराणे वक़्त खां वठी पोखी राहीअ जो धंधो या ज़मीन आबाद करे ज़रई उपत हासिल करण जो धंधो हलंदो थो अचे। हारी, कणक, जूअर, सारियूं, कमंद, कपह, सरह, तूरियो, भाॼियूं ऐं ॿिया केतिरा ई फ़सुल पोखे मुल्क जी पैदावार में इज़ाफ़ो कंदो आहे। अॻिते हारी ॾांद सां हर काहे ज़मीन खेड़ींदो हो ऐं नार वहाए रेज कंदो हो, पर अॼु जदीद टेक्नोलॉजीअ सबबि ज़रई औज़ारनि ऐं मशीनरीअ उन जी जाइ वलारी आहे। उन मां आबादगारनि खे सुठो लाभ मिले थो। कोरको धंधो। कोरको धंधो कपिड़े उणण जो धंधो आहे। पुराणे ज़माने में कपिड़ो उणण वारा चरखनि वसीले धागा जोड़े आॾाणनि ते कपिड़ो तयारु कंदा हुआ। कपिड़ो या कपिड़े जी कोर उणण वारो कोरी सॾिबो आहे। सिंध में केतिरा ई आॾाणा हूंदा हुआ जिन ते सभई माण्हू कोरके धंधे में मसरूफ़ हूंदा हुआ, पर आहिस्ते आहिस्ते जदीद सनअतकारी आॾाणनि जी रवाज खे ज़रे घटि ख़तमु करे छॾियो आहे ऐं हाणे कपिड़ो कारखाननि में तयारु थींदो आहे। इन खां अलावा मोचको मुहाणको धंधो या मच्छी मारण जी किरत, हजामको खटीअ जो या धोॿको वाण वटण ऐं ॿिया बि अहिड़ा केतिरा ई मुअज़्ज़ज़ धंधा आहिनि। उन्हनि धंधनि जी ज़रिए माण्हू रोज़ी कमाए घर जो गुज़र सफ़र कनि था। अॼुकल्ह हर धंधे में मशीनरीअ जो इस्तेमालु थी रहियो आहे, जंहिं करे वक़्त, महिनत ऐं पैसे जी घणी बचत थी रही आहे।